मुझो वायदो चला त जाते मुझो जिक्र थींदो त मुझे हबीब जो भी थींदो। भली तू चओ त इबादत तुंहिंजे लाइ तहियात लिल्लाह व सलवात व तय्यबात। रब तुंहिंजे इहा इबादत क़बूल कान थींदी। हाणे कंधु हेठि करे चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। उन्हीं मुंहिंजी इबादत सां गॾु अल्लाह जे नमाज़ में जेसी ताईं मुझे मोहम्मद अरबी ते सलाम न पढ़ंदे नमाज़ क़बूल कोन कंदोसि। चओ न शान आहे या न आहे? हबीब जो शान आहे या न आहे? अल्लाह वायदो केज़ा ज़ुकिर तो ज़ुकिर त मई या थे न मुंहिंजो ज़िक्र था थे तुंहिंजो ज़िक्र या थे मुंहिंजो ज़िक्र था थे या थी हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि आहे। जिब्रील ॿी ॻाल्हि मुस्तफ़ा खे ॿुधाए कहिड़ी? ज़िक्रुक ज़िक्री मुंहिंजा महबूब ॿी ॻाल्हि ही आहे वरफ़अना लक ज़िक्रक जो मतिलबु इहो आहे तुंहिंजो ज़िक्र मां हीअं बुलंद कयो आहे जो तुंहिंजो ज़िक्र मुंहिंजो ज़िक्र आहे। तुंहिंजो ज़िक्र ॾाढे चओ तुंहिंजो ज़िक्र कुरान तो चए मैं युतिइर रसूल फक़द अता अल्लाह। अॻु में रसूल जो नालो रब आंदो। रब तो चए जेको मुंहिंजे रसूल जी पैरवी कंदड़ आहे उहो ई मुंहिंजी पैरवी कंदड़ आहे। असां बि तरी चवंदा आहियूं जेको रसूल जी नात जी सिफ़त कंदो आहे ॼण अलाह जी सिफ़त थो करे। चओ सुभान अल्लाह। हाणे मूंखे अलाह वधायो अथसि न साईं ॾाढो जोधायल आहे न जेके अलाह वधाए उन खे असां छो न ॻायूं? असीं वधाइण वारा न आहियूं असां ॻाइण वारा आहियूं। जीअं जो मुंहिंजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरवाज़े खां निकितो नज़र पई कुरैशन जी ओ जेके फ़ैसला था कराइनि त जेको दर खां ईंदो उहो फ़ैसिलो कंदो। जीअं जो मुहम्मद अरबीअ ते नज़र पियल सभु ठरी पिया चवण लॻा हाज़ा अमीन। छा चवण लॻा? हाज़ा अमीन। तव्हां बि चओ हाज़ा। अरे इहो त अमीन आहे इन त कूड़ कोन ॻाल्हायो आहे इन ठगी कान कई आहे 35 साल गुज़ारिया अथई धोखो कोन कयो अथई ग़लति ॻाल्हि कान कई अथई बेवफ़ाई कान कई अथई कॾहिं बि गंदो लफ़्ज़ कोन ॻाल्हायो अथई। ही मोहम्मद करीम त सभिनी खे कम अचण वारो आहे। मुंहिंजा महबूब तुंहिंजे सदाकत तां क़ुर्बान वञा। सभिनी यक ज़ुबान चयो हाज़ा अमीन। वाह 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 जो जवान आयो आहे। इहो फ़ैसिलो जेको कंदो सभु उथी बीठा मुस्तफ़ा खे मरहबा मरहबा कयो भली आहे मुंहिंजा हबीब। छा ॻाल्हि आहे कि क़िबला बढ़िया बीठा हो खून लज़ी थियण वारी न मड़े असांखे मशवरो ॾिनो असांखे पत्थर रखणो आहे। हाणे पत्थर जो रखणो आहे सभु को पियो चए मां रखां मां को घटि आहियां छा? पोइ असां पंहिंजी इज़त नामूस ख़ातिर पंहिंजी ॻाल्हि खे मथे करण लाइ विढ़ियासीं। हिन पोड़े जो त सलाह कयो ऐं कंहिंखां फ़ैसिलो करायो पर फ़ैसिलो बि उन खां करायो जेको हिन दर खां ॿाहिरियां अचे त सोना शुक्र थियो जो तूं आयो। हाणे असांखे तूं चओ केरु रखे? रखंदो त हिकिड़ो ई ॾाढी ॻाल्हि आहे हिकिड़ो ई रखंदो न। वाह मुंहिंजा सोना तुंहिंजी हिकमत तां क़ुर्बान। नबी करीम फरमायो सभ खां पहिरियां मूंखे ॿुधायो त दावा करण वारा कहिड़ा कहिड़ा हो त मां चूंडियां। चारई ऊंची बीठी मां चयोसीं मां हुन चयोसीं मां हिन चयो मां चारई बीहो। नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजी चादर लाथी चादर मुबारक लाहे सोने नबी करीम विछाई चादर विछाए मुंहिंजे हबीब करीम पंहिंजे हथनि मुबारकनि सां पोइ पत्थर खणी चादर में विधो। चादर में विझी चईं सरदार खे चई तव्हां हिन चादर जूं चारई कुंडूं मथे खणो। मुझे हबीब करीम चईनीअ खे हथ विझराया हिकिड़े हेॾां विधो हिकिड़े हेॾां विधो हिकिड़े होॾां हथ विधो हिकिड़े होॾां हथ विधो। साईं फरमादो मथे खणो चईनी मथे खयो। हाणे ॿिन्ही चईनीअ जा हथ सुक
चओ सुभान अल्लाह। खुश भी थी असा कयो पर हथ चैनी जा सुख पत्थर को हेडो वडो हो भई हस पण फरमायो खुश थियो जे केवला आओ मोहम्मद करीम और पांचे हथन सा खणी कुंड में रखो अल्लाह के रखना ही रसूलुल्लाह का होयो। चओ वाह मुंहिंजा बाबू, चओ त वाह मुंहिंजा बाबू, चओ वाह मुंहिंजा बाबू, कुर्बान मुंहिंजा महबूब करीम था। रब खे रखाइणो ई हबीब जे हथन खां हो। रब चओ सोहणा तूं बस कर इंतजाम मां पढ़ाई थो कयां पियो, अहिड़ो इंतजाम थो कयां जो तुंहिंजा हथ मुबारक खे रखंदा क़यामत ताईं दुनिया खे पतो पए त इहो पत्थर चुमियो इन्ही जे करे था जो मुस्तफा जो रखियलु आहे। सुभान अल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तों मालूम छो त अञा नबूवत जो ऐलान ई कोन्हे पर घर घर में पढ़ो आहे त मुहम्मद अमीन चाहे मोहम्मद 40 साल थिया आई दावा ला इलाहा इल्लल्लाह। चओ ला इलाहा इल्लल्लाह। मुसाफ़िर तो मुक़द्दी चओ ला इलाहा। एतिरो चओ तो तव्हांजी ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ भांडे त पुॼे रब्बे खां टपी वञे। चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। मुझे महबूब मुर्शिद हजरत पीर सही मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह पांजे मलफूजा शरीफ में फरमायो आ अल्लाह पाक क़यामत जे ॾिहाड़े मलाइकनि खे चवंदो त मुंहिंजो मीज़ान मुंहिंजो ताराज़ू तमामु वॾो मीज़ान आहे। ओ मलाइको उन ताराज़ी जे हिकिड़े पुड़ में 7 ज़मीनूं रखो, 7 आसमान रखो, 7 समुंड रखो, पहाड़ जर थर बर बहार रखो, इन हिकिड़े पुड़ में सॼो जहान रखो। मलाइका चवंदा मुंहिंजा मौला जॾहिं हिकिड़े पासे शइ रखबी आहे त ॿिए पासे वज़न ॿोणी जेतिरो रखबो आहे। हिन पासे सभु कुझु रखाई, हेॾे छा रखाईंदे? रब जो रखो त सही। अल्लाह ताला जा मलाइका हुन ख़ुदा जे मीज़ान में हुन कुदरती ताराज़ू में 7 ज़मीनूं, 7 आसमान, अर्श, कुर्सी, समुंड, पहाड़, बर बहर, वण टिण, पूरी कायनात अल्लाह पाक हुन पासे रखंदो। मलाइका चवंदा मुंहिंजा मौला ॿिए पासे छा रखूं, छा थो तोरी? रब चवंदो ॿिए पासे रखो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जमन ॿिए पासे मलाइक सगुरा ला इलाहा इल्लल्लाह खे रखंदा रब चवंदो हाणे ताराज़ी खे मथे खणो। ताराज़ी मथे खणंदा त इहो ताराज़ी जो पुड़ 7 ज़मीन 7 आसमान सॼे जहान वारो हल्को थी पवंदो। ला इलाहा इल्लल्लाह वारो मुंहिंजा पुड़ अदा दोस्त वधी वेंदो। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ला इलाहा में बरकत आहे न, इहो कुफरनि जा किला टोड़े छॾींदो आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुफर खे धोई छॾींदो आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जेको आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहो मुंहिंजा दातो जा असांजा बेड़ा पार करे छॾींदो आहे। पोइ जॾहिं न मुंहिंजे हबीब करीम दादा वटि खणी आयो कहिड़ी ला इलाहा इल्लल्लाह केर बि अल्लाह खां सवा इबादत जो लाइक़ नाहे। या दावा थी हाणे काफ़रनि जो बिना असां लात खे पूॼींदा हो, मनात खे पूॼींदा हो, उज़्ज़ा खे पूॼींदा हो, बुत खे पूॼींदा हो, हुबल खे पूॼींदा हो, 360 बुत पूॼींदा हो। ही मोहम्मद करीम छा थो चवे त हिकिड़ो अलाह 360
जो सच काॾे विया मुस्तफ़ा के चौसी ला इलाहा इल्लल्लाह जो दलील केड़ो आ तू तो चवी हा दावा ला इलाहा इल्लल्लाह दावा दलील तदे सबूत तदे मुस्तफ़ा तो चवे मां मोहम्मद खां मथे ॿियो केरु सबूत हूंदो सबूत खपे तो मां बि वेठो आहियां तू वरी कीअं सबूत आहे मुस्तफ़ा फरमातो जीअं चओ तीअं करे ॾेखारियांव ओ मुंहिंजा महबूब असांखे चंड चीरे ॾे कुर्बान आमना जे लाल तां इशारो करे त चंड टुकड़ा थी मुस्तफ़ा जे पेरनि में अची बीहे ओ साईं असांखे पत्थर खण कलमो भराए ॾे महबूब मुठ पत्थरनि जी झले चवे चओ ला इलाहा इल्लल्लाह ला मुंहिंजा दोस्त पुठ पत्थर जी मां कलमे जो आवाज़ पियो अचे नबी खे जो मुंहिंजा सोना जे नबीआ ओहो बबुर बीठो आया कंदी बीठी आ इन्हीअ खे सॾु करजे तुंहिंजे चवण ते आयो त पोइ असां मञींदासीं मुस्तफ़ा जो मुंहिंजे चवण ते त ईंदो पर तूं मुंहिंजो न्यापो खणी वेंदेसि तुंहिंजे ई चवण सां हलियो ईंदो मां वञी चवांसि या त पोइ जी ॻाल्हि आहे पर तूं मुंहिंजो रुॻो न्यापो खणी वञ ऐं वञी चवीसि त मुहम्मद करीम सॾई थो मुंहिंजा दोस्त नतीजो छा निकितो उहो काफ़र हली वियो वञी वण खे चई मुहम्मद मिठो सॾई थो अशजारो साजिदतन तमशी इलैहि अला साकिम बेला कदमी मौलाया सल्ले वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैर खल्के कुल्लिहिम मुझे महबूब जो न्यापो रवण के मिलियो इएं पियो हले जीअं माण्हू हलंदा हिकिड़ो यहूदी मुंहिंजा दोस्त रस्ते मां नबी जो इम्तिहान वठण पियो अचे छाप छांस सोचींदो पियो अचे हिकिड़ी गोह वीचारी ॾिठई त भॻी थी वञे पत्थर खणी गोह खे हयईं गोह चाली मरी पई उहा कुहड़ में साड़े हुनजी छाड़ लोटे में विधई लोटे खे ढकणी ॾिनई ढकणी खे कपिड़ो ॿधई उहो लोटो खणी नबी करीम जे आॾो आयो ओ मुहम्मद मिठा जेकॾहिं तूं अल्लाह जो सचो नबी आहीं इन लोटे में छा है मूंखे ॿुधाए मुस्तफ़ा खिली थो जे चवे थो मां ॿुधायां त लोटे में छा है या लोटे वारी शइ ॿुधाई त मां मुहम्मद केरु आहियां चओ सुभान अल्लाह यहूदी तो जैसे जेका लोटे में शइ असां कान ॻाल्हाईंदी आहे रते देरे तालके जूं गोहूं ॻाल्हाईंदियूं आहिनि असां ॾे कोन ॻाल्हाईंदियूं आहिनि सांगड़ ज़िले में लाड़काणे ज़िले जे गोहुनि जी मूंखे ख़बर कान्हे अबातो जी गोह ॻाल्हाईंदी चओ न पर वरी सड़ी वई मरी वई छाड़ थी वई किथां ॻाल्हाईंदी सही छा है लोटे में नबी सही फरमाया मां ॿुधायां या लोटे वारी शइ ॿुधावई त मां मोहम्मद केरु ही किबरा ये कान ॻाल्हाईंदी आहे ये अहिड़ी शइ आहे जेका ॻाल्हाईंदी न आहे मुस्तफ़ा फरमाइनि था तोसां न ॻाल्हाईंदी आहे मूंसां ॻाल्हाईंदी कौन फरमाइनि था यहूदी घरों निकितो हुए इम्तिहान वठण लाइ सोचूं पिए त छा इम्तिहान वठां गोह वीचारी मारई कुहड़ में साड़ई हुनजी छाड़ हॾा लोटे में खणी आयो आहे पर तुंहिंजे लेखे मरी वई आहे ढकण खोल चेरी आहे मां मोहम्मद खे सलाम कंदी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो लोटे जो ढकण खोलियो हुयो उहो वीचारी गंद खणी पई चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सबई तो मुहम्मदुर रसूलुल्लाह
अल्लाह ताला फरमा कद जाअकुम बुरहान तारे मुंह रब जो दलील आयो वा ओ मुझा मौला केड़ो दलील आयो आ दावा चाहे अल्लाह ताला जो दावा था ला इलाहा इल्लल्लाह मौला दलील केड़ो आ ला जो दलील मुहम्मदुर रसूलुल्लाह वअंज़लना इलैकुम नूरम मुबीना तवाने मुनाज़िर कयो नूर मुबीन चिट्टो नूर वाला अल्लाह जो कुरान शुक्र थो जो मुस्तफा साने आयो कहने आयो मुबारक दवा चो अल्हम्दुलिल्लाह खुश था तो सड़ो था झरमर लाई झिलके बुना प्यागेरा जब मदीने जो साईं आयो तो झरमर लाई झिलके बुना प्यागेरा झरमर लाई झिलके बुना प्यागेरा अदा को इल पई कूकारे बहकन प्या तेरा अल्लाह 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 चो अल्लाह 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 जहदम जी जल जी झो लिया में जान को आयो जाओ सुभान अल्लाह जहदम जी जल जी झो लिया में जान को आयो तहदम हरे हिक सासी हम तो सना ये गायो अल्लाह 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 जिक्र हबीब थो जारी फिक्र वया थी फानी सूर नहीं या तो सुभान अल्लाह दर्द नहीं या तो सुभान अल्लाह डरतियूं वियूं चो सुभान अल्लाह नुकर हलाया चो सुभान अल्लाह मुदादा मुसीबतूं करी वियूं चो सुभान अल्लाह जिक्र हबीब छो जारी फिक्र वया थी फानी जॾहिं मके मंझ आयो मीर मोहम्मद जामी अल्लाह 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 चहदम जी चल जी झो में जान को आयो तहदम हरे हिक सासी हम तो सदा ये गायो अल्लाह 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 मुबारक हो तमाम मुबारक हो चो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सही तवाजी हाजिरी कबूल करे तवाजे सदके मुझी भी कबूल करे नमाज पढ़ो बाबा नमाज मुस्तफा जा उम्मती आयो मस्जिद जो आबाद पे पढ़ो न जो इंशाअल्लाह ॾाढे जो इंशाअल्लाह महबूब जे जिक्र जे सदके तू नमाजी बणजी पओ पक्को नमाजी बणजी पओ अहिड़ो नमाजी बणजी पओ जो मुस्तफा करीम मदीने खां ॾिसे त मुंहिंजो उम्मती नमाज थो पढ़े पियो साईं के खुश करणो थी राजी करणो थी तो नवाजी थी पो मस्जिदूं आबाद कर मुजादा कोठन में घरन में मदरसा कायम कयो पाजे बच्चन के दीन जी तालीम ॾियारियो मदरसा ॿिया बि खुली अथव जेके तव्हांजो ईमान खसींदा पर तव्हां अहिड़ा मदरसा कायम को जिते सलातो सलाम जो लोलियो हुजनि
जिथे जिक्र मुस्तफा जी लोली हुजे ताके अदब अखलाक सेखारन वो अदब सेखारन जो बुजुर्ग दरवेशन वारो अदब होंदो आ। मुखे उम्मीद आ इंशाअल्लाह ताला कोडरानी वाला तवाजा बेड़ा पार थी वेंदा। जेका ओड़े परे का जमात आई आ खुदा सभिन जा बेड़ा पार करे। अवा जे सदके अल्लाह को मिस्कीन गुनाहगार जी हाज़री कबूल फरमाए। मुखे भी दुआ कयो, मुझे बचड़न के भी दुआ कयो। मुझा बचड़ा पढ़न था, एकड़ो आलिम थी हुआ तवा जे दुआ सा, बियो भी आलिम थे तो अल्हम्दुलिल्लाह दुआ कयो भी आलिम थी पवे। अल्लाह करे यो सिलसिलो क़यामत ताईं जारी सारी हुजे। मुझो भाव ठीक ना है, अवा मोहब्बत वारा वेठा हो, अवा सबनी के अर्ज़ तो क्या हजरत मौलाना मौलवी मौला बख्श साहब मुझो भाव आ वो काफी ॾींहनि खां बीमारड़ो आ। अल्हम्दुलिल्लाह दोस्तन जूं दुआऊं लॻियूं हन, वरी तव्हां मूंखां दिल जी दुआ घुरो त अल्लाह उन्हीं खे सेहत अता फरमाए, शफा अता फरमाए, तंदुरुस्ती अता फरमाए। अल्लाह ताला उनखे अॻे खां बि वधीक सेहत नसीब फरमाए। मां शुक्रगुजार आहियां साईं क़िबला शाह साहब जो जंहिं ही जलसो करायो। हाफ़िज़ दुर मोहम्मद साहब तारीख़ वरती ही। शाह साहब त असांजे सिर जो साईं आ, पर हाफ़िज़ साहब फोन कयो त साईं असांखे तारीख़ खपे थी। मुंहिंजो बाबा हाणे आहे त सोड़ घणी, पर हाणे कोशिशि वठूं था, वरी को नसीब हो तव्हांजो दीदार हो, तारीख़ ॾिनीसे, विच ते वरी मींहुं वसी पियो। मां चयो शुक्र जो भला ठहियो, पंध खां बची पियासीं, अलाए छा अॻे बि रते देरे आयोसि त मींहुं वठो, मुंहिंजो शायदि रतो चवे थो त मुफ्ती अचे त मींहुं वसे, पर वरी वठी को तव्हां दुआऊं घुरियूं त मींहुं बि वसी वियो, वरी फकुराई बि थी वई, फकीर भी पहुंची वियो। अल्लाह से मुझी हाज़री कबूल फरमाइंदो। हिकड़ा त खुश थिया हूंदा, हिकड़न जे घर में वरी माताम भी हूंदो। मां वरी भी चवां तो लूसन जी दिल में न कदा कयो, बुधो नी न बस ॻाल्हि या मुझी याद कजो। अल्लाह जे दरगाह वठड़ा खड़ो, वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़री कबूल फरमा, कर्ज़न खां आजो फरमा, मर्ज़न खां आजो फरमा, मुसीबतन खां आजो फरमा। उहे कम करा जंहिंमें तू राज़ी, तो जो हबीब राज़ी, मौला मदीने जो दीदार करा, बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा। बे औलादन के साले औलाद अता फरमा, जन के औलाद ना है तन के नरीना साले औलाद अता फरमा। असांजा कर्ज मर्ज दूर फरमा, असांजे रिज़्क़ रोज़ी फसलन में बरकत नाज़िल फरमा। असांखे अब्बे अम्मा जो हया नसीब फरमा, बेनमाज़न के नमाज़ी बना, बेहयावन के हया नसीब फरमा, बेअदबन के अदब नसीब फरमा। इन जलसे के जंहिं भी मल्हायो आ, जंहिं भी खिदमत कई आ, दाणो दाणो दाखिल कयो आ, मौला तांजे माल में, ईमान में, बच्चन में बरकत विझ जाए। जेके ओरे परे खां आया तन जा बेड़ा पार फरमा। या अल्लाह मुझे भाव मौली साहब मौला बशके सेहत अता फरमा, तंदुरुस्ती अता फरमा, शिफाए कामिला अता फरमा, खिजरी हयाती अता फरमा, सेहत नसीब फरमा। मुझा मौला सा गुनहगार हो, पर मदीने वाले साईं जे जिक्र जे सदके असांजी दुआ कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रसूल जे खातिर सरकार जो सामत वास्तो तो साईं को न मिले। मदीने वाला साईं समझ के वेही रहो, तकलीफ न जो आलम जो अदब कयो, मेहरबानी कयो।